अस्सलाम वालेकुम। अयाज़ ऑनलाइन अकेडमी में सभिनी खे मोस्ट वेलकम चऊं था। आसमान में खिवण कीअं थी पैदा थिए, कुतुबनुमा कीअं थो कमु करे। अचो त इन्हनि सवालनि जे लाइ अॼु क्लास 5 जे साइंस चैप्टर नंबर 8 बिजली ऐं मक़नातीसियत इन्हनि जे बारे में अचो त पढ़ूं। बिजली जे सर्किट जंहिंमां बिजली जे करंट जो गुज़र थिए बिजली जे करंट जो वहिकिरो थिए उनखे बि सर्किट सॾिजे थो। छा तव्हां फ्यूज़ जे बारे में ख़बर आहे? फ्यूज़ हिकु हिफ़ाज़ती शइ आहे। फ्यूज़ हिकु हिफ़ाज़ती शइ आहे जेके जितां लाइट जो गुज़र थिए थो ऐं उहो लाइट खे हिकिड़े ब्रेकर तौरु इस्तेमालु कयो वञे थो। यानी जी लाइट जो जेकॾहिं तमामु घणो गुज़र थींदो त पोइ लाइट ते हलंदड़ जेके शयूं आहिनि उहे ख़राबु थी सघनि थियूं। पोइ उते वरी उहो ब्रेकर टुटी वञे थो ऐं लाइट जो गुज़र ख़तमु थी वञे थो। उते फ्यूज़ हिकु बचाव जो कमु करे थो। छा साकन बिजली जी ख़बर आहे? साकन बिजली जॾहिं ॿ मथाछिरा पाण में टकराईंदा आहिनि त उते इलेक्ट्रॉन जेके आहिनि हिक ॿिए खां इलेक्ट्रॉन हिक ॿिए ॾांहुं मुंतक़िल थींदा आहिनि। हिन हिक ॿिए ॾांहुं वेंदा आहिनि, हिक ॿिए मथाछिरे ॾांहुं। उते साकन बिजली पैदा थींदो आहे। यानी मथाछिरे जे विच में काटूं वाधू में ऐं पोइ जंहिं जिस्म ते वाधू या काटू चार्ज हूंदा आहिनि उहे हिक ॿिए ॾांहुं कशिश कंदियूं आहिनि। उनजे करे ही साकन जेका आहे बिजली करंट पैदा थी वञे थो। तव्हां कॾहिं हिकु फणी खणी तव्हां वारनि में लॻायो, घुमायो ऐं उनखां पोइ सुन्हणा हल्के क़िस्म जा हिकिड़ा कख खणी उनजे मथां रखंदव त उहो उन्हनि किचरनि खे पाण ॾांहुं छिकींदो हो। यानी उहो हिकिड़ो साकन बिजली पैदा थिए थो उन फणीअ में। हाणे अचो त खिवण जे बारे में पढ़ूं। खिवण कीअं थी पैदा थिए? खिवण ककरनि में मौजूदु बिजली चार्जिस हूंदा आहिनि। बिजली चार्जिस जे करे उहे जेका खिवण ठहंदी आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके चार्जिस वारा ककर जेके आहिनि उहे पाण में जॾहिं मिलंदा आहिनि त उते ककर पैदा थींदो आहे ऐं असांखे हिकिड़ी वॾे रोशनी आवाज़ु ॿुधण में अचे थो। ठीकु आहे। ऐं मक़नातीसी जो मैदान जेको आहे उनजे बारे में अचो त पढ़ूं था। चकमक हिकु अहिड़ी शइ जो हिकिड़ो टुकर हूंदो आहे जेका मक़नातीसी शइ आहे जंहिंमें लोहो कोबाल्ट वग़ैरह उन्हनि खे पाण ॾांहुं कशिश करे छिकींदो आहे। चकमकी जेको मैदान चकमक जे चौधारी जेसिताईं चकमक शयुनि खे पाण ॾांहुं छिकींदो आहे उहा चकमक जी जेका मैदान आहे। उनखां परे जेकॾहिं छिक खां परे का शइ थी वञे पोइ उहा चकमक जी मैदान ख़तमु थियो वञे। बिजली वारे मोटर जे बारे में पढ़ूं था। बिजली जो मोटर जेको आहे उनमें तारुनि जो वेढ़ियल हिकु कॉइल हूंदो आहे। उहे मक़नातीसी जे ॿिन्ही मुख़ालिफ़ कुतुबनि जे विच में हूंदो आहे उहो कॉइल। उन कॉइल में जॾहिं करंट जो गुज़र थींदो आहे उन गुज़र जे करे उहो मोटर फिरणु शुरू कंदो आहे। हाणे जो ज़मीन जो हिकिड़ो मक़नातीसी जे बारे में पढ़ूं। ज़मीन जे अंदरि मौजूदु ज़मीन जे कोर में मौजूदु जेके गर्म धातुनि जे गर्दश जे करे हिकिड़ी बरक़ी करंट जेका आहे पैदा थिए थी। उन बरक़ी करंट जे करे मक़नातीसी जो हिकिड़ो मैदान ठही वञे थो ज़मीन जे मथां। हाणे अचो त पढ़ूं सादो कुतुबनुमा। सादो कुतुबनुमा इन जो तक़रीबन अटकल 900 साल अॻु चीनी माण्हुनि हिकु मैग्नाइट दरियाफ़त कयो। उन ॾिठो त जेकॾहिं पाणीअ सां भरियल थालीअ में अगरि मैग्नाइट जो को टुकड़ो रखिजे थो उहो पाणीअ में हमेशह उत्तर कुतुब ॾेखारे, उहो फिरी उत्तर जो तरफ़ ॾेखारे। जेॾी महिल रखनि फिरी उत्तर कुतुब जो ॾेखारे थो। इहो ई दरियाफ़त अॻिते हली कुतुबनुमा जे इजाद लाइ हिकिड़ो बुनियादु बणिजी वियो ऐं पोइ माण्हुनि कुतुबनुमा इजाद करे हमेशह उत्तर कुतुब ॾेखारे ऐं जहाज़नि ऐं मुख़्तलिफ़ शयुनि में इस्तेमालु कयो। कुतुबनुमा जो हिकिड़ो कमु हूंदो आहे उहो हमेशह उत्तर कुतुब ॾेखारींदो आहे। पोइ माण्हू किथे वेंदा आहिनि उहा कुतुबनुमा हिकिड़ी नंढी शइ हूंदी आहे उनखे इस्तेमालु करे माण्हू। दोस्तो अॼु जे टॉपिक जे हवाले सां लास्ट में असां हमेशह पंहिंजा सुवाल रखंदा आहियूं। सो अॼु हिननि सुवालनि जा जवाबु महिरबानी करे कमेंट में ॾिजो ऐं सजेस्ट कजो।